अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरिया धरती टीवी न्यूज़ यहाँ रिजवान हिमोर जो सब खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक्त यूं हेडलाइन। बिलावल भुट्टो ज़रदारी नवाज शरीफ विच में मुल्की मसइलनि जे हल लाइ गॾिजी कम करण ते इतफ़ाक़। इमरान खान जो पौणनि 4 सालनि जो दौर कारो तरीन दौर हो, उन खां क़ौम जी जिंद छॾाइणु ज़रूरी हो। रुपए जो क़दुरु वापसि आणणु सवलो न ॾुखियो कमु आहे। पाकिस्तान जी मईशत तबाह कई वई, मईशत खे ॿीहर बीहारण ऐं संभालण में वक़्तु लॻंदो। इमरान खान हर ॻाल्हि ते आइन ऐं कानून सां टकराव में अची रहियो आहे। बद इख़लाक़ी गुंडागर्दी जे कल्चर खे हथी ॾिनी पई वञे। पाकिस्तान के मसइलनि मां कढण लाइ गॾिजी विहणो पवंदो। नवाज शरीफ सिलेक्टेड राज खे ख़त्म करण तारीख़ी कमु हो। एक गैर जमहूरी शख्स के पाकिस्तान ते मड़ियो वियो हो। नियाज़ी हुकूमत जो ख़ात्मो हाणे पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून गॾिजी तारीख़ सर्जी आहे। इमरान खान जेको मुल्क खे नुक़सान पहुचायो उनखे पूरो करणो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी न्यू लंडन में मीडिया सां ॻाल्हियो। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की लंडन में मुस्लिम लीग नून के कायद नवाज शरीफ से मुलाकात। हुसैन नवाज पीपी चेयरमैन के सरबराही में आयल वफ़द की आजियां कई। बिलावल भुट्टो ज़रदारी नवाज शरीफ के सिलेक्टेड हुकूमत के खात्मे से वाधायूं ॾिनियूं। मुलाकात में मुल्क की मजमूई सियासी सूरत हाल से ख्यालन की ॾेव। बिन्हीं अगवान विच में सियासी मामलों में इतफ़ाक़ राय से गॾु हलण जी अज़म जो इज़हार। बिन्हीं अगवान में सुभाणे ॿीहर वेहक। वज़ीर अज़म शहबाज शरीफ जो उत्तर वज़ीरिस्तान जो दौरो। मीरान शाह में आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा वज़ीर आज़म आजियां कई। ISPR मौजूद वज़ीर अज़म के बॉर्डर मैनेजमेंट समेत कंडेदार तारूं लगाइण बाबत ब्रीफिंग ॾिनी वई। शहबाज शरीफ जो चवणु आहे त दहशतगर्द अवाम ऐं रियासती इंफ्रास्ट्रक्चर के निशानो बढ़ाए रहिया आहिनि। फ़ौज जी कोशिश सबबि दहशतगर्दनि खे नाकाम बणायो वियो। बनी गाला खां वज़ीर अज़म हाउस ताईं हेलीकॉप्टर में सफ़र 1-2 करोड़नि जो न 98 करोड़नि जो पियो। 1 कलाक जी उड़ाम 2,75,000 रुपयनि जी हूंदी आहे। हुकूमती दस्तावेज़नि मां ख़र्च साम्हूं अची विया। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त इमरान खान साइकिल ते अचण ऐं वञण जूं वॾियूं ॻाल्हियूं कंदो हो। साइकिल ते अचण जूं ॻाल्हियूं कंदड़ हेलीकॉप्टर ते वज़ीर अज़म हाउस ईंदो। पाकिस्तान में महंगाई दुनिया में 3 नंबर ते आहे। IMF से कयल वायदा कुछ नाहिली ऐं कुछ वायदा जाणी वाणी टोड़िया विया। रिकॉर्ड कर्ज वरतो। इमरान खान नाहिली ऐं बदअनवानीअ जी तारीख़ सर्जे छॾी। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल। मुल्क में बिजली जो शॉर्टफॉल 7,100 मेगावाट थी वियो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 10 कलाकनि ताईं लोड शेडिंग। शहरी सख़्त परेशान। मुल्क में 14,400 मेगावाट बिजली की मजमूई पैदावार ऐं 21,500 मेगावाट मजमूई तलब। वधीक लॉसिस वारनि इलाइक़नि में 18 कलाकनि ताईं लोड शेडिंग सबबि रोज़ाने जो कारवां सख़्त मुतासिर। सिंध काबीना में तब्दीली। ट्रांसपोर्ट वार सूबाई वजीर अवैस कादिर शाह काबीना में फारिग। शरजील मेमन शामिल। पीपल्स पार्टी क़यादत की हिदायत शरजील मेमन के काबीना में शामिल करने जो नोटिफिकेशन जारी। शरजील मेमन के इतलात वारी वजारत ॾियण जी हिदायत। सुभाणे वज़ीर तौर कसम खणंदो। रियाज़ जा शिराज़ी आमर रज़ा शरजीलानी वॾे वज़ीर जा ख़ासि सलाहकार मुक़रर। ट्रांसपोर्ट जो कलमदान वॾो वज़ीर पाण वटि रखंदो।